मती अध्याय 11 यीशु ऐं यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारो। जॾहिं यीशु पंहिंजे ॿारनि ई चेलनि खे इन ॻाल्हियुनि जी हिदायत ॾेई चुको त इन खां पोइ उहो पाण बि उन क्षेत्र जे बाक़ी बचियल नगरनि में सिख्या ॾियण ऐं प्रचार करण जे लाइ हली वियो। जॾहिं यूहन्ना जेल में मसीह जे कमनि जी चर्चा ॿुधई त उन पंहिंजे चेलनि खे यीशुअ वटि इहो पुछण जे लाइ मोकिलियईं, छा अचण वारो मसीह तूं ई आहीं या असां ॿिए कंहिंजो इंतज़ारु कयूं? सो यूहन्ना जे चेलनि वञी यीशुअ खां ईअं ई पुछो। यीशुअ उन्हनि खे चयो, जेको कुझु तव्हां ॿुधो था ऐं ॾिसो था उहो वञी यूहन्ना खे ॿुधायो। अंधा ॾिसनि था, लंगड़ा हलनि फिरनि था, कोढ़ी शुद्ध था कया वञनि, ॿोड़ा ॿुधनि था ऐं मुर्दा ज़िंदा था कया वञनि, ऐं ग़रीबनि खे ख़ुशख़बरी ॿुधाई थी वञे। धन्य आहे उहो जंहिंखे मुंहिंजे बारे में कोई शक न हुजे। जॾहिं यूहन्ना जा चेला उतां हली विया त यीशु यूहन्ना जे बारे में भीड़ खे चवण लॻो, तव्हां बयाबान में छा ॾिसण विया हुयव? छा हवा सां हिलंदड़ गाह जी डांडीअ खे? त पोइ भला छा ॾिसण विया हुयव? छा सुठा महांगा कपिड़ा पातल माण्हूअ खे? न, ॾिसो, जेके चमकदार ऐं महांगा कपिड़ा पाईंदा आहिनि उहे मज़े ऐं ऐशो आराम सां महलनि में रहंदा आहिनि। त पोइ भला छा ॾिसण विया हुयव? छा कंहिं भविष्यवक्ता खे? हा, मां तव्हांखे चवां थो, पर भविष्यवक्ता खां बि वॾे खे। यूहन्ना उहो ई आहे जंहिंजे बारे में पवित्र शास्त्र में लिखियलु आहे, परमेश्वर चए थो, ॾिसो, मां पंहिंजे दूत खे तुंहिंजे अॻियां मोकिलियां थो, जेको माण्हुनि खे तुंहिंजे अचण जे लाइ तयारु कंदो। मां तव्हांखे सच थो चवां, स्त्रियुनि जे पेट मां ॼमियल सभिनीनि माण्हुनि खां यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे खां वॾो कोई बि कोन्हे। पर परमेश्वर जे राज में जेको बि नंढे खां नंढो आहे उहो यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे खां बि वॾो आहे। यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे जे प्रचार करण जे वक़्त खां वठी अॼु ताईं स्वर्ग जो राज ॾाढो तेज़ीअ सां फैलिजी रहियो आहे, ऐं जेके बि इन खे पाइण जे लाइ बेताब आहिनि उहे इन जे मथां अधिकार करे रहिया आहिनि। छोकी सभिनीनि भविष्यवक्ताउनि ऐं व्यवस्था जी किताबुनि स्वर्ग जे राज जे बारे में यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे जे अचण ताईं भविष्यवाणी कयूं। ऐं जेकॾहिं तव्हां भविष्यवक्ताउनि ऐं व्यवस्था जी किताबुनि में जेको कुझु चयो वियो आहे उन ते विश्वास कयो त एलिया जेको अचण वारो हो उहो इहो यूहन्ना ई आहे। जेको बि ॿुधो था उन खे सम्झो। मां इन पीढ़ीअ जे माण्हुनि जी भेट कंहिंसां कयां? इहे उन्हनि ॿारनि वांगुरु आहिनि जेके बाज़ार में वेही हिक ॿिए खे सॾु करे चवनि था, असां तव्हांजे लाइ शहनाई वॼाई पर तव्हां न नचव, असां मातम जो गीत ॻायो पर तव्हां न रुनव। छोकी यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारो ॿियनि माण्हुनि वांगुरु सुठी तामनि वारी रोटी न खाईंदो हो ऐं न ई दाखरस पीअंदो हो, ऐं माण्हू उन जे बारे में चवनि था कि उन में दुष्ट आत्मा आहे। पर माण्हूअ जो पुटु आयो जेको आम माण्हुनि वांगुरु खाए पीए पियो थो, ऐं माण्हू उन जे बारे में चवनि था, ॾिसो, हे त पेटू ऐं पियकड़ आहे ऐं महसूल उगाड़ींदड़ ऐं पापियुनि जो दोस्त आहे। पर जेको ज्ञान ॾिनो वियो आहे ॿारनि जो उन जे मुताबिक़ हलण जे द्वारा इहो साबित थो थिए कि उहो सचो आहे। अविश्वासी नगर जे माण्हुनि जे मथां धिक्कार। उन खां पोइ यीशुअ उन्हनि नगरनि खे धिक्कारियईं जंहिंमें हुन ॾाढा सामर्थ जा कम कया हुई। छोकी उतां जे माण्हुनि उहे सामर्थ जा कम ॾिसण खां पोइ बि पापनि मां तौबा न कई हुई। हाय खुराजिन ऐं बैतसैदा जे माण्हुनि जे मथां, जेके सामर्थ जा कम तव्हां में कया विया आहिनि, जेकॾहिं उहे सूर ऐं सैदा जे नगरनि में कया वञनि हा त उतां जा माण्हू कॾो को टाट जो कपिड़ो ओढ़े करे ऐं रख खे पंहिंजे मथे ते हणी करे पंहिंजे पापनि मां तौबा कनि। मां तव्हांखे चवां थो कि न्याय जे ॾींहं ते तव्हां सूर ऐं सैदा जे नगर जे माण्हुनि खां वधीक सजा भोगींदव। ऐं हे कफरनहूम नगर में रहण वारो, तव्हांखे छा थो लॻे कि तव्हां स्वर्ग में वेंदव ऐं उते तव्हांजो आदर कयो वेंदो? बिल्कुलु न, पर तव्हां नर्ग में विधा वेंदव। छोकी जेके सामर्थ जा कम तव्हां में कया विया आहिनि, अगरि उहे सदोम नगर में कया वञनि हा त उहो नगर अॼु ताईं क़ाइमु हुजे हा। इन करे मां तव्हांखे चवां थो कि न्याय जे ॾींहं ते तव्हां सदोम जे नगर जे माण्हुनि खां वधीक सजा भोगींदव। यीशुअ जो परमेश्वर खे धन्यवाद ॾियणु। उन ई वक़्तु यीशु प्रार्थना करे ईअं चवणु लॻो, पिता परमेश्वर, स्वर्ग ऐं धरतीअ जा प्रभु, मां तुंहिंजो धन्यवाद थो कयां कि तूं इन सचाइनि खे उन्हनि खां जेके पंहिंजे पाण खे ज्ञानी ऐं होशियार था सम्झनि लिकाए रखियो अथई, ऐं जंहिंजो स्वभाव ॿारनि वांगुरु आहे उन्हनि ते प्रगट कयो अथई। हा, हे पिता परमेश्वर, छोकी तोखे इहो ई वणियो। उन खां पोइ यीशुअ वरी भीड़ खे चयईं, मुंहिंजे पिता परमेश्वर मूंखे हर हिकु ॻाल्हि जे मथां अधिकार ॾिनो अथई। पिता परमेश्वर खां सवाइ कंहिंखे बि ख़बर कोन्हे कि हक़ीक़त में पुटु केरु आहे, ऐं पुट खां सवाइ कंहिंखे बि ख़बर कोन्हे कि पिता परमेश्वर जो स्वभाव कीअं आहे, ऐं सिर्फ़ु उन खे ई ख़बर पवंदी जंहिं ते पुटु ज़ाहिर करणु चाहींदो।
भार सां दॿियल माण्हुनि जे लाइ आराम। तव्हां सभु जेके बि थकल टुटल ऐं भारी बोझ सां दॿियल आहियो, सो तव्हां मूं वटि अचो, मां तव्हांखे आराम ॾींदुमि। मुंहिंजी पाञारी पंहिंजे गिचीअ में विझो ऐं मूंखां सिखो, छोकी मां कठोर न आहियां ऐं दिलि में निमाणो आहियां। ईअं करण सां तव्हांखे पंहिंजे अंदर में आराम मिलंदो, छोकी मुंहिंजी पाञारी आसान ऐं मुंहिंजो भार हल्को आहे।